तरीक़ सोना महबूब दिलबर साईं असांजे कचरल कलमन खे ओजर फरमाईंदा त सभई कयो अल्लाह 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 अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान फस्अल बिही खबीरा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। एक बेर वरी मोहब्बत सां दुरूद प्यारा दोस्तों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानो शाल असां सभिनी खे हबीबन जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन्हें महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं पाड़ो शर नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह जे मुक़द्दस कलाम जा जेकी चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे कायनात इरशाद फरमायो अर्रहमान फस्अल बिही खबीरा। रहमान केरा, रहमान जी सिफ़त ऐं वाखाण छा आहे? फस्अल बिही खबीरा, कंहिं ख़बर वारे खां वञी पुछ। अल्लाह जी मारिफत, अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जी तौहीद जेकॾहिं तूं ॼाणणु चाहीं थो, रब जे कुदरतुनि खे, रब्बे ज़ुल जलाल जे वहदानियत खे, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानू जी मोहब्बत ऐं मारिफत जे राज़नि खे अगर समझण चाहीं थो त वञ के बाख़बर खां वञी पुछ। दोस्तान मोहतरम, इन जाइ ते मुफ़स्सिरन लिखियो त जेकॾहिं अल्लाह जी मारिफत हासिल करणु चाहियो था त उन जो ख़बरवार मदीने वारो साईं, आकाए कायनात, फ़ख्रे मौजूदात, इमामुल अंबिया, हबीबे किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर जी ज़ात अक़दस, उहा ज़ात बाबरकाता जो अल्लाह जी मोहब्बत ऐं मारिफत सिखणी आ, रब जी तौहीद पुछणी आ, रब्बे ज़ुल जलाल जे कुदरतुनि जी ॻाल्हि मालूम करणी आ त मदीने वारे मीर जे दर ते झुकणो पवंदो। तौहीद जी ख़बर,
तेसी न पवंदी फसअल बिही खबीरा, वन के बाखबर खां वञी पुछ। बाखबर जेको ख़बर वारो आहे, जेको खुद बाखबर आहे ऐं ॿियनि खे बि बाखबर करण वारो आहे, वो मदीने वारो साईं। दुनिया गुमराही जे रस्तनि ते भटकी रही हुई। को लात जो पूजारी, को मन्नात ऐं उज़्ज़ा जो पूजारी, को हुबल जे अॻियां गर्दन झुकायूं वेठो, त को हनुमान जो मूर्ति ठाहियूं उन जी पूजा पियो करे। माण्हुनि हज़ारे माबूदा ने बातिल बनाए वरता। को कंहिंजो पूजारी, को सिज जो पूजारी, को चंड जो पूजारी, को बाहि जो पूजारी, को पाणी जो पूजारी, को पैसे जो पूजारी, को दिरहम ऐं दीनार जो पूजारी। पर इन्हनि सभिनी पूजाउनि खे छॾे हिकु अल्लाह जी मारिफत ऐं अल्लाह जी वहदानियत ऐं अल्लाह जी तौहीद अगरि सेखारी त मदीने वारे साईं। जेसी ताईं महबूब जी ज़ात खे न सुञाण दे, तेसी ताईं तोखे रब जी सुञाण न नसीब थी सघंदी। रब जी तौहीद, रब्बे ज़ुल जलाल जी कुदरत जा जलवा, रब्बे ज़ुल जलाल जूं कुवतूं ऐं कुदरतूं अगर तूं ॾिसण चाहीं थो, समझण चाहीं थो, त वञ मदीने वारे मीर जे दर तां वञी पुछ। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह ताला जल्ल शानहू पंहिंजे कुरान में पंहिंजी तारीफ़ बयान फरमाई। रब्बे ज़ुल जलाल पंहिंजो तारुफ़ पंहिंजे कुरान में करायो, पर अजीब अंदाज में। रब फरमाए तो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा, हुवल्लज़ी उहो हुआ इस्म इशार हुआ, अल्लज़ी इस्म मौसूल हुआ, हुआ अल्लज़ी उहुआ, केर उहुआ। रब पंहिंजो तारुफ़ पियो कराए, रब पंहिंजी मारिफत थो ॿुधाए त मां रब उहो आहियां। मौला तूं केर आहीं? हे मुंहिंजा रब करीम, असांखे खोले ॿुधा तुंहिंजी कुदरत जा जलवा असीं समझण चाहियूं था, तुंहिंजी वहदानियत खे असीं समझण चाहियूं था, तुंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात खे असीं समझण चाहियूं था। रब तो फरमाए त हुवल्लज़ी, मां उहो आहियां। मौला तूं केर आहीं? रब तो फरमाए त अल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा, मां उहो आहियां जंहिं पंहिंजे रसूल खे हिदायत सां मोकिलियो आहे। मां उहो आहियां जेको मदीने वारे मीर खे मोकिलण वारो आहियां। उलमाए किराम वेठा आहिनि। अरबी ग्रामर जो क़ाइदो आहे, सरफ़ ऐं नहव जो, त ज़मीर जी ख़बर मर्जे खां सवा न पवंदी आहे ऐं इस्म मौसूले जी ख़बर सिले खां सवा न पवंदी आहे। अल्लाह ताला पंहिंजे तारुफ़ जे लाइ ॿ लफ़्ज़ इस्तेमाल फरमाए, हुवा अल्लज़ी, हुवा माना उहो, इस्म इशारो उहो, रब उहो आहे। इशारो कबो आहे कंहिं त साम्हूं का ज़ात हुजे, का शइ हुजे, उन ॾे इशारो कबो। अब समझो था? मसलन को माण्हू चवे त मां उहो आहियां, अब तूं केर आहीं? चवंदो त मां उहो आहियां जंहिं मस्जिद जा मुनारा ठाहिया, मां उहो आहियां जंहिं मस्जिद जा मुनारा ठाहिया आहिनि। पोइ मस्जिद जे मुनारनि खे ॾिसो त मुनारा केॾा सुहिणा आहिनि,
इन्हें में गुल चित्र केड़ा सोना ठहियल है, इन्हें मुनारन ते नक्शो निगार केड़ो अजीब आ, इन्हनि जी ऊंचाई केड़ी मथे आ, इन्हनि मीनारन जे अंदर मीनाकारी केड़ी सोहणी थियल आ। जेकॾहिं इहे मुनारा एॾा हसीन ठहियल आहिनि त वाह वाह जो इन जो कारीगर हूंदो, जिन्हें हेड़ा सोहणा मुनारा ठाहिया आहिनि, इहो कारीगर भी को कारीगर हूंदो। अब ॻाल्हि सम्झो या न? रेडी गोट वारा सम्झो था या न? जी रब तो फरमाए तो मां उहो आहियां। बोला तू केर आहीं? रब फरमाए तो मिठे मोहम्मद ने ॾिसो, मां उहो आहियां जेको इन खे ठाहिण वारो आहे, इन महबूब खे मोकिलण वारो आहियां। अरे ज़मीर जी ख़बर मर्जे खां सवा न पवंदी आहे, इस्म मौसूले जी ख़बर सिले खां सवा न पवंदी आहे, त अल्लाह जी कुदरत जी ख़बर मिठे मोहम्मद करीम खां सवा न पइजी सघंदी आहे। जे रब जे कुदरतुनि खे ॾिसणु चाहीं थो, रब जे कुव्वतुनि खे ॾिसणु चाहीं थो, रब जे इल्म खे, रब जे सिफ़तुनि जा जलवा ॾिसणु चाहीं थो, त मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी ज़ात खे ॾिस। मुझो महबूब मदीने वारो साईं रब्बे ज़ुल जलाल जे कुदरतुन ऐं रब्बे ज़ुल जलाल जे सिफ़ात जो मज़हर बणजी आयो। रब्बे ज़ुल जलाल फरमायो त मुझे महबूब खे ॾिसो, मिठे मोहम्मद करीम खे ॾिसो, मां उहो रब आहियां जो इन महबूब जे ख़ल्क़ण वारो मां आहियां। हिन महबूब ॾे निहायो जंहिंजे हुस्न जहिड़ो दुनिया में कंहिंजो हुस्न तव्हांखे नज़र न ईंदो। जे महबूब ॻाल्हाए त दिल भर जे ॻाल्हाइण जहिड़ी कंहिंजी गुफ़्तार न थी सघंदी, आका हले त हबीबन जे हलण जहिड़ी कंहिंजी रफ़्तार न थी सघंदी। जे महबूब सुहिणा महबूब सुहिणनि जे हुस्न खे ॾिसो त हिन जहिड़ो कंहिंजो हुस्न नाहे, हिन जे जमाल ऐं कमाल खे ॾिसो त अहिड़ो कंहिंजो कमाल नाहे। अल्लाह अल्लाह जिते कदम रखे सुका सावा थियनि, हले हो तू त ककर बि साया कनि। ओ जिते कदम रखे सुका सावा थियनि, हले हो तू त ककर बि साया कनि। ओ वण टिण ऐं अदब चौपाया कने, मुंहिंजे रहबर जी रफ़्तार अजब, मुंहिंजे मदनीअ जा दीदार अजब, तंहिं सैयद जा सींगार अजब, मुंहिंजे मदनीअ जा। चो सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह महबूब हलन जिते मुझे आका जा कदम लगन, त वैरान ज़मीनूं आबाद बणजी पवन। जे महबूब सुहिणा गर्मी में ॿाहिर निकिरन त ग़ैबी ककर मथो छांव करे हलन। अॼु माण्हू चवंदा त नबी जी एॾी तारीफ़ था कयो जो तव्हां ख़ुदा जे शान को टपाए था छॾियो। वो खुदा जा बाना खुदा खुदा अल्लाह अल्लाह मुस्तफा मुस्तफा, हू खालिक है मखलूका, वो महबूद है आबिदा, पर हिन जो शान त निहार। मुझे आका जो मकाम ऐं दर्जो त निहार। मुंहिंजा दोस्तो जे आंगुर जो इशारो करे त चंड खे चीरे ॾेखारे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो जे ऊंदा ही रात में मुंहिंजा महबूब मुस्कुराइनि, मुंहिंजे आका जा दंद मुबारक ज़ाहिर थियनि त ऊंदा घर रोशन बणजी वञनि। तूं असां बि ॻाल्हाईंदा आहियूं त वात मां फीणी निकिरंदी,
पर मुझो दिल भर नबी ॻाल्हाए त महबूब जे ज़बान मुबारक मां वात मुबारक मां नूर निकिरे। अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण खां त पुछी ॾिसो जी जल साइण फरमाए थी त मां सुईअ सां टोपो पई ॾियां रात ऊंदाही हुजे ओचितो ॾीओ मुंहिंजो उझामी वियो कमरो ऊंदाहो थी वियो मुंहिंजो सुहिणो सरदार खिलियो आहे त मुंहिंजो ऊंदाहो घर सारो रोशन बणिजी वियो मुंहिंजी सुई हेठि किरी पई महबूब जे हुस्न पाक जा अहिड़ा त जलवा थिया जो उहा किरियल सुई त ॻोल्हे लधम पर उन सुईअ में सॻो बि विझी वरितुम चो सल्लल्लाहु अलैहि या बसाबी मुझे आका जे महफिल मुबारक में वेठा आहिनि कचहरी हलंदी रही रात देर थी वई आहे हाणे असां बि वापसि मोटण लॻो अर्ज़ कयूं त सुहिणा रस्तो ॿाहिरि ऊंदा हुआ हेठि मथां ई आहे असां वटि बत्ती बिजली कान्हे घर ॾे ऊंदाही में कीअं वञूं मुंहिंजे आका फरमायो तुंहिंजी लठ मूंखे ॾे महबूब लठ वठी उन ते हथ मुबारक घुमायो आहे त लठ ईअं ॿरे जीअं ट्यूबलाइट ॿरंदी आहे हाणे ॿई सहाबी उन लठ जी रोशनी में पिया वञनि अॻिते हलंदे ॿई सहाबी गॾिया वञनि पिया जॾहिं अॻिते गली जे मोड़ ते पहुता आहिनि त हुनजो घर जुदा पियो थिए हुनजो घर जुदा पियो थिए हाणे जे हू लठ खणी वञे त हू ऊंदाही में जे हो खणे त हू ऊंदाही ॾे त हुन चयो अदा हाणे तूं पंहिंजी लठ मूंखे ॾे उहा लठ वठी उन रोशन लठ सां हीअं घसायईं त हुनजी लठ बि रोशन हुनजी लठ बि रोशन थी वई सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या हिजरत वारे सफ़र में तवज्जो आहे थोरो ध्यानु हेॾे कयो हेॾे होॾे निहारींदो त मूंखे मज़ो कोन ईंदो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हिजरत वारे सफ़र में मुंहिंजा सुहिणा हबीब उम्मे महबद जे खेमे वटाया आहिनि उम्मे महबद नाले हिकु औरत आहे जेका मके ऐं मदीने जे रस्ते में उन जो खेमो लॻल कखाऊं घरड़ो झूपड़ो ठहियल ॿाहिरों खेमो लॻल हुज़ूर मुंहिंजा सुहिणा सरदार सुहिणे सिद्दीक़ अकबर सां गॾु वञनि पिया अॼु अबाणो मके जो शहर छॾियूं मदीने मुनव्वरा ॾे महबूब वञनि पिया काॾे पिया वञनि रब शल असां सभिनी जो पंध बि मदीने ॾे करे रब शल असांखे बि मदीने जो दीदार नसीब करे जो मदीनो मदीनो ॾिसां शल मदीनो मदीनो ॾिसण साण मुंहिंजो ठरे सा हुसीनो मदीनो अल्लाह अल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीना मुनव्वरा जे सफ़र में उम्मे महबद जे खेमे वटि मुंहिंजे आका जी जो गुज़र थियो आहे त उम्मे महबद वटि मुंहिंजा महबूब सुहिणा हज़रत सिद्दीक़ अकबर खे मोकिलनि था त ओ सिद्दीक़ इन ॿुढड़ी औरत खां वञी पुछ त का खाधे पीते जी शइ अथसि असां मुसाफ़िर आहियूं खाधे पीते जी ज़रूरत आहे हज़रत सिद्दीक़ अकबर वियो
फरमाए तो त ए उम्मे मबद तो वटि का खाधे पीते जी शइ आहे या न? त औरत चवण लॻी त ए परदेसी मूं वटि हींअर का बि खाधे जी चीज़ मौजूद नाहे। हज़रत अबू बकर वापस मोटी आयो। साईं फरमाइनि था त अबू बकर चईसि त ओ या जेका बकरी तुंहिंजे खेमे में बीठी आहे इहा बकरी ॾे तिन जो खीर असां ॾूं। हज़रत सिद्दीक़ अकबर वरी मोटी आयो। अम्मा इहा जेका बकरी बीठी आहे इहा बकरी असांजे हवाले कर तिन जो खीर ॾुही असीं पीऊं। माई उम्मे में बचियो त साईं मां बकरी त ॾियण जे लाइ तयारु आहियां पर बकरी फंडी आहे, हिन खे कॾहिं बि खीर ज़िंदगी में थियो ई कोन्हे। बिना खीर जी बकरी आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर फरमायो तो उम्मे मबद या बकरी तूं ॾे ॾुहण वारो यार पाणे ॾुहंदो। हज़रत सिद्दीक़ अकबर बकरी काहे अचे थो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन बकरी जे मथों हथ मुबारक घुमाया आहिनि, पाण पंहिंजे हथनि मुबारकनि सां खीर प्याले में ॾोहण शुरू कयो आहे त उन फंडी बकरीअ में बि खीर अचणु शुरू थी वियो। प्यालो खीर जो भरियो वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण बि खीर तनावल फरमायो। हज़रत अबू बकर खे बि खीर पियारियूं। फरमायूं त उहो प्यालो ओतिरो जो ओतिरो खीर में भरियल आहे। फरमायूं त हाणे ही बकरी भी काहे वञ, इहो प्यालो बि खणी वञ उम्मे महबत जे हवाले करे आ। हज़रत सिद्दीक़ अकबर उन औरत खे बकरी भी ॾिनी, खीर भी उन जे हवाले कयो। हुज़ूर त अॻिते हलिया विया, महबूबत मदीने पाक ॾे रवाना थी विया। शाम थी आ, उम्मे महबत जो घर वारो उन जो मुड़ुस आयो आ। चवण लॻो त ए उम्मे महबत ॾे त ख़बर अॼु असांजे घर जूं रौनकूं ई ॿियूं थियूं नज़र अचनि। ए उम्मे महबत अॼु असांजे घर में अहिड़ी त ख़ुशबू अची रही आहे जो अहिड़ी सुरहार मूं कॾहिं न सिंगी, न मुश्क में न अंबर में न मुश्के ख़तन में न को कंहिं ख़ुशबूदार अतर में अहिड़ी कॾहिं सुरहान मूं सिंगी जहिड़ी अॼु असांजे घर मां सुरहान अची रही आहे। छा माजरा आहे? उम्मे महबत चयो त मुंहिंजा घर वारा अॼु हिकिड़ा ॿ जवान हितो लॻिया हुया, उन्हनि जा सुहिणा चेहरा हुया, उन्हनि जो आवाज़ ॾाढो मिठो हुयो। ए मुंहिंजा घर वारा हिकिड़ो अहिड़ो जवान हुयो जंहिंजी पेशानी चिमके पई, जंहिंजे गुफ़्तार जहिड़ी मिठी गुफ़्तार मूं कॾहिं न ॿुधी। जेॾी महिल उहो महबूब आयो त ही सॼो झर झंगो ख़ुशबूदार बणिजी वियो। ए रमज़ वारनि जो राउंड सांझ ते पेर पिरी मुंहिंजा पाए विया, पेर पिरी मुंहिंजा पाए विया, पेर पुनल मुंहिंजा पाए विया। ओ मुंहिंजो जियो जारे विया, रमज़ वारनि जो राउंड सांझ ते पेर पिरी अॼु पाए विया। राह ॾेई जेका रहबर लंघी ओ घोर वञो तने घिटियुनि तां, राह ॾेई जेका रहबर लंघी ओ घोर वञो तने घिटियुनि तां, ओ कुर्ब सां कामिल कारे कलर खे साओ साब्ज़ बणाए विया, कुर्ब सां कामिल कारे कलर खे साओ साब्ज़ बणाए विया। रमज़ वारनि जो राउंड सांझ
चो सल्लल्लाहु अलैहि या सभई चो सल्लल्लाहु अलैहि या गरजी गरजी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मैं पंहिंजे मुड़स खे पई ॿुधाए ओ मुंहिंजा घर वारा अॼु अहिड़ो सुहिणो हसीन जवान ॾिठो अथमि जो अहिड़ो हुस्नो जमाल मूं ज़िंदगी भर कॾहिं न ॾिठो। जेॾी महिल महबूब ॻाल्हाए पियो त उन जे मुंहं मंझां वात मुबारक मां नूर निकिरे पियो। उन जी पेशानी ईअं पई चिमके जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। उन जे गुफ़्तार में ॾाढो मिठास हुयो। उन जो किरदार ॾाढो सुहिणो हुयो। ओ असांजी हिन फंडी बकरी ते हथ फेराया अथई त इहा बकरी बि खीर ॾियणु शुरू करे ॾिना आहिनि। उम्मे बाबा जो मुड़ुस चवणु लॻो त मां सम्झां थो त इहो उहो ई मके वारो नबी आहे जंहिंजी मके वारा ॻोल्हा था कनि पिया। जेके तूं निशानियूं थी ॿुधाई, जेके तूं अलामतूं थी ॿुधाई, इहे सभु निशानियूं आहिनि त मके वारे मिठे मुहम्मद करीम में जेको अॼु हिजरत कयूं मदीने पाक ॾे वञी रहियो आहे। सुभान अल्लाह। उम्मे में बची उहा बकरी जिते मुंहिंजे महबूब जा हथ मुबारक लॻा। उहा बकरी हिजरत खां पोइ 10 साल हुज़ूर मक्का मदीना मुनव्वरा में रहिया आहिनि। 10 सालनि ताईं उहा बकरी खीर ॾींदी रही। 2.5 साल अबू बकर सिद्दीक जी खिलाफत जो ज़मानो उहा बकरी खीर ॾींदी रही। सुबुह बि खीर ॾिए त शाम बि खीर ॾिए। मुंहिंजा दोस्तो उमर फारूक जे दौरे खिलाफत में बि उहा खीर ॾींदी रही। तव्हांजो हज़रत उस्मान गनी जे दौरे खिलाफत में बि उहा बकरी खीर बराबरि ॾींदी रही जंहिंखे मुंहिंजे दिलबर नबी जा पाक हथ मुबारक लॻी विया। हज़रत उमर फारूक जे दौर में हिकिड़ो अहिड़ो 61 साली जा साल आया, डुकर जा साल आया जो काब साओ सलो तीलो ज़मीन ते न पियो थिए। माण्हू बुखुनि में मरनि पिया ऐं जानवर जेके आहिनि से बुखुनि जे करे उन्हनि जा खीर सभिनी जा सुकी विया। पर उम्मे महबत जी बकरी जो खीर न सुको जे बकरी जे पुठी ते मुंहिंजे दिलबर नबी जा पाक हथ लॻी विया। सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तान मोहतरम, मदीना मुनव्वरा जी बहराड़ी में छा महबूब जे पाक शहर जी बहराड़ी। ये कराची जो शहर आहे, वरी उनजे पासे में नंढा नंढा ॻोठ आहिनि। कंहिं ॻोठ में मदीना मुनव्वरा जी पस गिरदाई जे कंहिं ॻोठ में को माण्हू रहंदो हुयो जेको मुंहिंजे दिलबर नबी जो आशिक हुयो। वीचारो बीमार थी पियो। भाई इंसान आहे, सिहत चङो भलाई इंसान ते अचनि थियूं। बीमार थी पियो। माइटनि चयोसि, अज़ीज़नि करीबनि चयो त तुंहिंजे लाइ तबीब वठी अचूं, दवा वठी ॾियूं। फरमाए थो त मुंहिंजे दर्द जी दवा ॿिए कंहिं जाइ ते न हूंदी, मूंखे मदीने वारे मीर वटि वठी हलो जो महबूब जो दीदार कंदुसि त मुंहिंजा दर्द लही वेंदा। ये दवा वहीं मिलेगी, मुझे ले चलो मदीना, मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना, मेरा दिल तड़प रहा है,
मेरा जल रहा है सीना, ये दवा वही मिलेगी, मुझे ले चलो मदीना। फरमाया तो मुझे मदीने पार करे वठा या रसूल अल्लाह। साहबा ने या रसूल अल्लाह वो सरकश माण्हू केरु आहे जेको जन्नत में न वेंदो? मुझे आका फरमाया त मन अताअनी दखलल जन्नत वमन असानी फकत अबा। जे माण्हू मुंहिंजी फर्मा बरदारी कई इहो जन्नती आहे, जे मुंहिंजी फर्मा बरदारी छॾे ॾिनी इहो सरकश आहे, इहो जन्नत में पेर न पाई। पोइ हिकु तरफ़ शैतान सॾे थो बुराई जे लाइ, शैतान सॾे थो बुराई जे लाइ, शैतान सॾे थो। ॿिए तरफ़ मदीने वारो मीर नेकी जे लाइ सॾे थो। रेड़ी ॻोठ वारा तोखे कहिड़ो सॾु क़बूल आहे? शैतान जो सॾु क़बूल आहे या मदीने वारे साईं जो सॾु? हथड़ो त मथे खणो, कंहिंजो सॾु क़बूल आहे? जी महबूब जो सॾु क़बूल आहे। हा त पोइ 5 वक़्त नमाज़ पढ़, शरीयत जी ताबेदारी कर, ऐं डिशूं ऐं टीवियूं ऐं इहे उघाड़ा नाच न ॾिस, पंहिंजे अखियुनि खे पलीत न बणा। हा उहो जे ॾिसणो आहे न त भई क़ुर जी तिलावत कर। चइनि शयुनि खे ॾिसण सां, ॾिसण बि इबादत आहे। छा? चइनि शयुनि खे ॾिसण बि इबादत आहे। हिकिड़ो अलाह क़ुर जी ज़ियारत ॾिसण बि इबादत आहे। ॿियो रब तोखे तौफ़ीक़ ॾिए मके पाक वञी ख़ुदा जे बैत अतीक बैतुल्लाह शरीफ़ खे ॾिस, इहो ॾिसण बि इबादत आहे। ऐं टियों पंहिंजे मुर्शिद जे चेहरे जी ज़ियारत कर, इहो ॾिसण बि इबादत आहे। हा इहो ॾिसण बि इबादत आहे। ऐं चौथो पंहिंजे अबे अमड़ जे चेहरे खे ॾिस, पीउ माउ जे चेहरे जी ज़ियारत कर, इहो ॾिसण बि इबादत आहे। साईं फरमाइनि था जेको अबे अमा जे चेहरे खे हीअं शफ़क़त ऐं मुहबत जी नज़र सां ॾिसे थो त हज क़बूल पियल ऐं उम्रे क़बूल पियल जो सवाब हुनजे दफ़्तर साहबनि चयो नी जे पीउ मां घर में वेठा हुजनि ऐं 100 भेरा ॾिसे, पाण फरमायूं त अल्लाह ज़ोर वॾो आहे, ज़ोर पाकीज़ा रब आहे। जे 100 भेरा ॾिसे त 100 हज 100 उमरनि जो सवाब। सौदो सस्तो आहे या महांगो आहे? सस्तो आहे या महांगो आहे? ऐं तूं अबे अमा जी केतिरी फर्मा बरदारी कंदो? अबे अमा जी फर्मा बरदारी कयो। पीउ माउ खे उफ़ वला तनहर हुमा, पंहिंजे अबे अमा खे उफ़ बि न चओ, झिड़कियो बि न। पीउ माउ खे साम्हूं वरंदी न ॾियो, पीउ माउ जे अॻियां वरंदी न ॾियो, उन्हनि खे उन्हनि जे हुकमनि जी भञकड़ी न कयो। अबे अमा खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त तव्हां पंहिंजे पीउ माउ खे गार न ॾियो। साहबनि चयो या रसूल अल्लाह, को माण्हू पंहिंजे पीउ माउ खे कीअं गार ॾेई सघंदो? पाण फरमायूं पंहिंजे पीउ माउ खे त न ॾींदो, पर ॿिए जे पीउ खे गार ॾिनई उहो वरी हिन जे पीउ खे ॾींदो, त इहा बि ॼण पंहिंजे पीउ खे पाण गार ॾिनई। मिसाल कंहिंखे चवे अरे कुते जा पुट, हो चवंदा न तूं कुते जो पुट आहीं, अब थियो न। हा पोइ इहो ॼणो पंहिंजे पीउ खे हिन पाण गार ॾिनी। मुंहिंजा दोस्तो पंहिंजे अबे अमा जी इज़त कयो, अबे अमा जे बेअदबी ऐं बेफ़रमानी न कयो, पाड़े ओड़े वारनि सां सुठो सलूक रखो, पाड़े में कंहिंखे ईज़ायो न, कंहिंखे ॾुखायो न। मुंहिंजा दोस्तो जेके नंढा हुजनि उन्हनि सां शफ़क़त ऐं मुहबत सां पेश अचो, जेके वॾा हुजनि पाण उमिरि में उन्हनि जो अदब ऐं एतिराम कयो। मुंहिंजे महबूब फरमायो त मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना, जेको असांजे नंढनि ते रहम न करे, असांजे वॾनि जी इज़त न करे, इहो असांजो ई न आहे। वॾनि जी इज़त कयो। अछी ॾाढ़ी वारो मिसाल अचे थो, बस में चढ़िया वेठा आहियो न, तव्हां को अछी ॾाढ़ी वारो बीठल ॾिसो त तव्हां उथी बीही हुनखे जाइ ॾियो, इहा बि इबादत आहे। मुंहिंजा दोस्तो अछी ॾाढ़ी वारनि जो जेको अदब करे थो त अल्लाह वरी अहिड़ा माण्हू पैदा कंदो जेकी इन जो अदब कंदा। सम्झो था मुंहिंजा दोस्तो, त जेको महबूब सोणनि असांखे तरीक़ो सेखारियो आहे उन तरीक़े ते हलणु, इहा महबूब जी मुहबत ऐं इश्क जी निशानी आहे। इश्क रुॻे ज़बान सां दावा करे अदा मां आशिक़े रसूल आहियां,
असां साईं महबूब जा हुबदार आहियूं। अब हुबदार त उहो आहे जेको महबूब जो चयो मञे न, चयो न मञे त पोइ बाक़ी इहा कहिड़ी मोहबत चइबी। हिकिड़ो शाह साहब हो सैयद सगोरो, हुनजे पाड़े में को रहंदो हो माण्हू आशिक, तो सुबुह जो रोज़ानो उथी चवंदो हो त सैयद जे नाले तां सिर कुर्बान। सुबुह जो रोज़ उथी ऐं ॿाहूं ॿधी चवे, सैयद जे घर ॾे मुंहुं करे चए सैयद जे ज़ात तां सैयद जे नाले तां सिर कुर्बान। रोज़ ईअं करे। हिकिड़े ॾींहुं उहो शाह साहब अचे पियो, गाह जी भरी मथे ते खयूं, वज़न हुजेसि मथां, ॾिठई भेड़ा आशिक बीठो आहे जेको चवंदो आहे सिर कुर्बान सैयदनि तां। या भाउ पुट हेॾे आहे, मां थकिजी पियो आहियां, इहे भरी थो वठां। ॿाहूं ॿधी चईसीं मां तव्हांजे अदब में बीठो आहियां। अरे हे ॿार मूंखों वठी आहे, थकिजी पियो आहियां, चए नसीं तव्हांजे अदब में बीठो। अब इहो अदब चइबो? इहो अदब चइबो? हा असां वारो अदब ईअं आहे, चएसीं असां आशिक़े रसूल आहियूं। अब आशिक़े रसूल आहीं त इश्क वारी निशानी ॾेखार न। इश्क सुञाणंदो आहे पंहिंजी निशानियुनि सां। हमरा आयो दुकान ते, सो चई बाबा इहो खंडु अथई, खंडु कोन्हे पियो सभु कुझु आहे। भला चांहि पती अथई, जे पती बि कोन्हे पियो सभु कुझु आहे। जे भला इहो लूणु अथई, जे लूणु कोन्हे पियो सभु कुझु आहे। जे भला मिर्च अथई, जे मिर्च कोन्हनि ॿियो सभु कुझु आहे। जे भला अटो अथई, जे अटो बि कोन्हे भाई ॿियो सभु कुझु आहे। जे भला माचीस अथई, जे माचीस बि कोन्हे ॿियो सभु कुझु आहे। जे निभागा बाक़ी अथई छा? खंडु बि कोन्हे, चांहि बि कोन्हे, गुड़ बि कोन्हे, माचीस बि कोन्हे, तेल बि कोन्हे, मेट बि कोन्हे, बाक़ी अथई छा? चए त सभु कुझु आहे, सभु कुझु आहे। छा तो रखियो आहे दुकान? दुकान त ठलो आहे तुंहिंजो। हाणे असीं बि चऊं था असां आशिक़े रसूल आहियूं। अब निमाज़, चए न निमाज़ कोन्हे। भला ॾाढ़ी, चए न ॾाढ़ी कोन्हे, बाक़ी आहियूं आशिक़े रसूल। हवा भला दुरूद सलाम पढ़ंदो आहीं, चए न इहो त कोन कंदो आहियां, एतिरो टाइम कोन्हे, बाक़ी आहियां आशिक़े रसूल। भला ॾंदड़ अथई, चए न ॾंदड़ इहो कोन्हे, बाक़ी आहियां आशिक़े रसूल। हवा हिनखे आशिक़ चइबो? हा आशिक़ उहो आहे जेको महबूब जो हुकुम मिले त हुन ते अमल करे ॾेखारे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो फिरी पे कर महबूब मोहम्मद अल्लाह ॾियण ते आ वॾो हथिया बि बनजे। अल्लाह ॾियण ते आ वॾो हथिया बि बन। अल्लाह ॾियण ते आ वॾो हथिया बि बनजे। उहो सोणो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद मुंहिंजा दोस्तो हुज़ूर जो हिकिड़ो असहाबी आहे, उनखे रुॻे हिकिड़ो वार ॾाढ़ी जो हुयो, छा सिर्फ़ु हिकिड़ो वार हुयो। ईअं कंदो ई तूं धाॻो ॿधी हुनखे वार खे ॿधी छॾींदो, मथां उहो छिजी न पवे, किरी न पवे, मथां सुन्नत खां महरूम न रहिजी वञे। अल्लाह अल्लाह असहाबी आहे मुंहिंजे सुहिणे हबीब जी ख़िदमत में आयो आहे। कुसुम जी चादर वेढ़ियल अथसि। कुसुम हिकिड़ो ख़ासि फिको रंग थींदो आहे जेको अॻे अरब पाईंदा, चादर फिके रंग जी वेढ़ियल हुजेसि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाते कुसुम जी चादर पाती अथई, यानी महबूबन नापसंदीदगी जो इज़हार कयो हुज़ूर खे। मर्द खे ॿ रंग पाइण जाइज़ न आहे। घणा रंग? मर्द खे ॿ रंग पाइण जाइज़। हिकिड़ो ॻाढ़ो फुलवाण जहिड़ो ॻाढ़ो रंग ऐं ॿियो फिको ज़ैफ़रान जहिड़ो, इहे ॿ रंग मर्द खे पाइण जाइज़ न आहे। सो हे कुसुम जी चादर फिके रंग जी पाए आयो त महबूबन करीमन उनखे ॾिसी ऐं नापसंदीदगी जो इज़हार कयो। असहाबी जो मोटियो त घर में वियो, तनूर ॿरे पियो आहे, चादर लाइ खणी बाहि में सड़ी
मोती आयो पुलन ते चादर न हो पर फरमायो चादर काढे की चई कि भला उहा बाहि में साड़ी आहे पर फरमायो त घर वारी जेकी आहे उहा पाए उन्हनि खे त मनो कोन्हे चई महबूबा उहा शइ मां पंहिंजे घर में ई नथो रखणु चाहियां जेका तव्हांखे पसंदि न आहे ॾिस मोहब्बत ॾिस इश्क मुंहिंजा दोस्तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जुमे जो ख़ुतबो पिया ॾियनि के असां बि बीठा हा के वेठा हा हुज़ूर फरमाए इजलिसू वेही वञो त जे जिते ॿुधो उहो उते वेही हिकिड़ो असां बि ॿाहिरों पियो अचे गर्मी काढ़ो हुजे पथरेली ज़मीन सख़्त शिदत जी गर्मी उहो उते जो ॿुधई आवाज़ वेही रहो त उते वेही पघर में सॼा कपिड़ा पुसी वियसि महबूबन ते ॾिठो त आशिक़ ॿाहिरि वेठो पर सॾु कयोसि मुंहिंजा प्यारा तूं ॿाहिरि छो वेही रहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां फरमायो त वेही रहो मां चयो अॻिते मथां ॿ विकूं हली छांव जी ॻोल्हा कया मथां तुंहिंजी बेफ़रमानी न थी वञे हुकुम मिलियो उन उस त उस ई सही उते ई वेही रही ओड़े ॾींहुं ॻोठ वारा ओ मुंहिंजा दा हे इश्क वारा हे मोहब्बत वारा हुया हबीबन जो हुकुम मिलंदो वियो आशिक़ अमल कंदा विया तूं सोचींदो त साईं कीअं कयां ज़माने सां बि मुंहुं ॾियणो आहे उथणो वेहणो आहे दोस्त संगत यार अञा शादी बि कोन कई अथमि अञा घणा कम रहिया पिया आहिनि ये मसला तूं थो सोची पियो पर इश्क वारा मसला त न सोचींदा आहिनि सरे तस्लीम कम है जो मिजाज यार में आए महबूब जो हुकुम मिली वञे आशिक़ अमल करे ॾेखारींदा चओ अल्लाह मोहब्बत जा तकाज़ा आहिनि मोहब्बत जूं अलामतूं ऐं निशानियूं आहिनि सभ खां पहिरीं त मोहब्बत वारो कॾहिं बि महबूब जो हुकुम न मोटाईंदो महबूब जे फरमान ते अमल कंदो ऐं ॿियो इश्क वारो मोहब्बत वारो हर वक़्त में महबूब जे दीदार जी तलब ऐं तांघ रखंदो रब करे छल मदीने वारे जो दीदार इहा सिक सीने में रखंदो इहा मोहब्बत जी अलामत टियों त जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी अक्सर उन जो ज़िक्र कंदो राति ॾींहुं पंहिंजे महबूब जा पियो वाखाण ऐं तारीफ़ पियो ॻाईंदो पंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं पियो तारीफ़ूं पियो कंदो उन्हनि जे इश्क ऐं मोहब्बत जा गज़ल ऐं नातूं पियो पढ़ंदो इहा बि मोहब्बत जी अलामत ऐं मोहब्बत वारे जी वॾी अलामत इहा अथई जो मोहब्बत वारो घणो दुरूद सलाम पढ़ंदो अब छा दुरूद सलाम घणो पढ़ंदो त जेको घणी सलात सॻोरी पढ़े थो साईं फरमाइनि था इहो सभिनी खां वधीक मूंखे वेझो हूंदो इन अक़रबकुम इलैहि यौमल क़ियामत अक्सरुकुम अलैहि सलवाता क़यामत जे ॾियारे में तव्हां में सभिनी खां वधीक मूंखे उहे वेझो हूंदा जेके मूंखे घणो दुरूद सलाम पढ़ण वारा आहिनि एसी ताईं जो हदीस पाक में अचे थो सरकार फरमाए त जेको रोज़ानो 1000 भेरा महबूब ते दुरूद पढ़े त क़यामत जे ॾियारे सरकार फरमाए त इन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां घसंदड़ हूंदो मूंसां गॾु जन्नत ॾे हलंदो महबूब जो साथ खपे या न खपे पोइ घणी सलात पढ़ो जेका बि सलात तव्हांखे सोली लॻे जेको दुरूद सोलो लॻे मुंहिंजा दोस्तो उहो दुरूद पढ़ंदा कयो घट में घट इएं चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह दोस्तों दुरूद पाक जा हज़ारे सीगा आहिनि हज़ारे अल्फाज आहिनि दुरूद जा जेको बि तोखे सोलो लॻे दुरूद ताज पढ़ दुरूद लखी पढ़ दुरूद नारी पढ़ दुरूद शाज़ली पढ़ दुरूद कादरी पढ़ दुरूद मोहब्बती पढ़ मुजादा भला दुरूद इब्राहिमी पढ़ को त दुरूद पढ़ न रोज़ानो घट में घट पंहिंजो इहो तादाद मुक़ररु करे छॾियो 313 भेरा रोज़ानो 313 भेरा दुरूद पढ़ो
जेको रोज़ानो 313 भेरा हबीबन ते दरूद मोकिले थो तेसी मौत न ईंदुसि जेसी महबूबन जी ज़ियारत नसीब न थी। ॿियो मरण खां अॻु में उनखे जन्नत अखियुनि सां ॾेखारे पोइ दुनिया तां लाॾाणो कराईंदा। उहो दरूद पढ़ण वारा, उहो महबूब खे ते दरूद सलाम पढ़ण वारा ही तुंहिंजी जन्नत जूं माड़ियूं ठही उहे ॾेखारे पोइ दुनिया तो लाॾाणो कराईंदसि। मुंहिंजा दोस्तो, घट में घटि तादाद 313 भेरा दरूद शरीफ पढ़ो, वधीक रब तो वधीक जे 1000 भेरा पढ़ो, 2000 भेरा पढ़ो। जेतिरो घणो पढ़ंदो ओतिरो वधीक तव्हांखे सवाब बि मिलंदो ऐं तव्हांजे रिस्क रोज़ी में बरकत पवंदी। तंगियूं, मुश्किलातूं, दर्द, कर्ज़, परेशानियूं, दर्द, तकलीफ़ूं सभु दरूद जी बरकत सां रब लाहे। मुंहिंजा दोस्तो, त इहे महबूब जी मुहबत जा तकाज़ा आहिनि। उन मुहबत जे तकाज़ा उन ते अमल कंदे त मदीने वारो साईं अॼु बि हयात नबी आहे, अॼु बि मुंहिंजो सुहिणो नज़रे करम फरमाए रहियो आहे। जेको ग़ुलाम हिते नेकी जे रस्ते ते अमल करे थो, महबूब रोज़े अतर में राज़ी थी वञे। मुंहिंजा दोस्तो, हाजी साहब त चयो पियो त 2.5 कलाक तकरीर कजो, पर मुंहिंजो ख़्याल इहो हूंदो आहे त तकरीर थोरी ॿुधो पर जेका सम्झो ऐं अमल कयो। खणी तकरीर 2.5 कलाक 4 कलाक बि तकरीर थी वई, पर जे पले न पई, अमल न थियो त उन 4 कलाकनि जी तकरीर जो को फ़ाइदो न आहे। थोरी ॻाल्हि ॿुधो, उनखे ज़हन में विहारियो, उन ते अमल कयो, बसि इन में कामयाबी आहे। मुंहिंजा क़िबला मुर्शिद करीम फरमाईंदा त सॼे जलसे मंझां जे हिकिड़ो माण्हू बि निमाज़ी बणिजी वञे त इन जलसे जो ख़र्च सभु सजायो सदके में। मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह हिते हिकु न ॾहाकनि में पर इंशाअल्लाह हे सभई निमाज़ी पक्का जेके आहिनि से त आहिनि, पर जेके न पढ़ंदा आहिनि से बि दिलि में अॼु आद करे उठो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। ऐं इंशाअल्लाह अॼु खां वठी हबीबन करीमन जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदासीं, महबूब जी फर्मा बरदारी ऐं ताबेदारी कंदासीं। उमेद आहे त इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि जी कामयाबी नसीब थी वेंदी। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।